ओम शांति। अदिति मुरली तारीख है 10/4/2026। अज मीठा मीठा बाप दादा चौंता मीठे मीठे बार बाबा आया इन भारत के सैल्वेश करण। बाबा आया इन भारत के सैल्वेश करण ता ॿार हिन समय बाप जे मददगार ठहींदा आहियो। भारत ही प्राचीन खंड आहे। प्रश्न: ऊंची मंजिल में रुकावट विझण जी छोटी छोटी नंढी नंढी ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? उत्तर: अगरि जरा भी कोई शौक़ु आहे, अनासक्त वृत्ति न आहे, अच्छा सुठो पायां, खाइण में बुद्धि भटकदी रहंदी, त इहे ॻाल्हियूं ऊंची मंजिल ते पहुचण में अटक विझदियूं आहिनि। हिन करे बाबा चईंदा आहिनि, ॿार वनवा में रहो, तव्हांखे सभु कुझु भुलिजणो आहे। ये शरीर भी यादि न रहे। ओम शांति। ॿारनि खे सम्झायो आहे कि भारत ही प्राचीन खंड आहे ऐं इन जो असुल नाम भारत खंड आहे। हिंदुस्तान नाम त पोइ पियो। भारत खे चइबो आहे स्पिरिचुअल खंड। ये प्राचीन खंड आहे। नई दुनिया में जॾहिं भारत खंड हुयो त ॿियो कोई खंड ई न हुयो। मुख्य आहे ही इस्लामी, बौद्धिक, क्रिश्चन। हाणे त ॾाढा खंड थी विया आहिनि। भारत अविनाशी खंड आहे न, उन्हनि खे ई स्वर्ग हेवन चईंदा आहियूं। नई दुनिया में नयो खंड हिकु भारत ई आहे। नई दुनिया रचण वारो परमपिता परमात्मा, स्वर्ग जो रचयिता, हेवनली गॉड फादर आहे। भारतवासी ॼाणंदा आहिनि कि इहो भारत अविनाशी खंड आहे। भारत स्वर्ग हुयो। जॾहिं कोई मरदो आहे त चईंदा आहिनि स्वर्ग पधारियो। सम्झंदा आहिनि स्वर्ग काथे मथे में आहे। दिलवाड़ा मंदिर में भी वैकुंठ जे चित्र छत ते ॾेखारिया आहिनि। इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि भारत ही हेवन हुयो, हाणे न आहे। हाणे त हेल आहे न, त इहो बि अज्ञान ठहिरियो। ज्ञान ऐं अज्ञान ॿ चीजियूं हूंदियूं आहिनि। ज्ञान खे चइबो आहे ॾींहुं, अज्ञान खे चइबो आहे राति। घोर सोजड़ो ऐं घोर अंधियारो चइबो आहे न। सोजड़ो माना राइज़, अंधियारो माना फॉल। मनुष्य सूर्य जो फॉल ॾिसण लाइ सनसेट ते वेंदा आहिनि। हाणे उहे त हद जी ॻाल्हियूं आहिनि। इन जे लाइ चइबो आहे ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति। हाणे ब्रह्मा त आहे प्रजापिता, त ज़रूरु प्रजा जो पिता थी वियो न। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो। अज्ञान अंधेर विनाश। ये ॻाल्हियूं दुनिया में कोई बि न सम्झंदा आहिनि। इहा आहे नई दुनिया जे लाइ नई नॉलेज। हेवन जे लाइ हेवनली गॉड फादर जी नॉलेज खपे। ॻाईंदा बि आहिनि फादर इज़ नॉलेजफुल, त टीचर थी विया न। फादर खे चईंदा ई आहिनि पतित पावन। कोई खे बि पतित पावन चई न सघंदा आहिनि। श्री कृष्ण खे बि न चई सघंदा आहिनि। फादर त सभिनि जो हिकु ई आहे न। श्री कृष्ण त सभिनि जो फादर न आहे। उहो त जॾहिं वॾो थिए शादी करे तॾहिं हिकु ॿ ॿार जो बाप ठहींदो। राधे कृष्ण खे प्रिंस प्रिंसेस चईंदासीं। कॾहिं स्वयंवर बि थियो हूंदो न हुननि जो। शादी खां पोइ माउ बाप ठही सघंदा आहिनि। उन्हनि खे कॾहिं कोई वर्ल्ड गॉड फादर चई न सघंदा आहियूं। वर्ल्ड गॉड फादर सिर्फ़ु हिकु ई निराकार बाप खे चईंदासीं। ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर शिव बाबा खे न चई सघंदा आहियूं। ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर प्रजापिता ब्रह्मा आहे। ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर
प्रजापिता ब्रह्मा आहे, उन्हनि सां बिरादरी निकिरंदियूं आहिनि। उहो इनकॉर्पोरियल गॉड फादर निराकार आत्माउनि जो बाप आहे न। निराकार आत्माऊं जॾहिं हिते शरीर में आहिनि तॾहिं भक्ति मार्ग में पुकारदियूं आहिनि। इहे सभु तव्हां नई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, यथार्थ रीति कोई बि शास्त्र में न आहे न। बाप चवंदा आहिनि मां सम्मुख वेही तव्हां ॿारनि खे सम्झाईंदो आहियां, पोइ इहो ज्ञान सागर गुम थी वेंदो। पोइ जॾहिं बाबा ईंदा तॾहिं अची करे यथार्थ ज्ञान ॿुधाईंदा। ॿारनि खे सम्मुख सम्झाए करे बाबा वरसो ॾींदा आहिनि। जीअं बाबा उन्हनि आत्माउनि खे चार्ज करे छॾींदा आहिनि। पोइ बाद में शास्त्र ठाहींदा आहिनि। यथार्थ त ठही न सघंदा न, छो जी सच जी दुनिया ई ख़तमु थी कूड़ खंड थी वेंदो आहे। त कूड़ी चीजूं ई हूंदियूं, छो जो उतरती कला थींदी आहे न। सच त चढ़ती कला, सच हुजे त चढ़ती कला। पोइ त भॻवान जी ज़रूरत ई न हुजे। पोइ त बाबा बि हेठि असां द्वारा असां जीअं पाठ वॼाइनि, लेकिन असां सभु भुलिजी वेंदा आहियूं त कूड़ 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 गिरती कला थींदी आहे। तॾहिं बाबा अची करे चढ़ती कला कराईंदा आहिनि। भक्ति आहे राति अंधियारे में ठोकर खाइण जी, मथो टेकदा रहंदा आहिनि। अहिड़ो घोर अंधियारो आहे, मनुष्य खे कुझु बि पतो न रहंदो आहे। दर दर धक्का खाईंदा रहंदा आहिनि। न सूर्य जो बि राइज़ ऐं फॉल थींदो आहे, जो ॿार वञी करे ॾिसंदा आहिनि। हाणे त तव्हां ॿारनि खे ज्ञान सूर्य जो उदय थियणु ॾिसणो आहे। राइज़ ऑफ भारत, डाउनफॉल ऑफ भारत। भारत ईअं डूबंदो आहे जीअं सूर्य डूबंदो आहे। सत्यनारायण जी कथा में ॾेखारींदा आहिनि कि भारत जो बेड़ो हेठि हली वेंदो आहे। पोइ बाबा अची करे उन्हनि खे सैल्वेज कंदा आहिनि। तव्हां हिन भारत खे पोइ सैल्वेज वरी खां सैल्वेज कंदा आहियो, इहे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। तव्हां निमंत्रण बि ॾींदा आहियो, नव निर्माण प्रदर्शनी बि नाम ठीकु आहे। नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे उनजी प्रदर्शनी, नव निर्माण प्रदर्शनी नाम भी ठीक आहे। नई दुनिया की स्थापना थींदी आहे उनजी प्रदर्शनी चित्र द्वारा सम्झाने ॾिबी आहे न, त उहो ई नाम हलियो आयो आहे त सुठो आहे। नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे, व राइज़ कीअं थींदी आहे, इहे तव्हां हुन में ॾेखारींदा आहियो। त हीअं सभु प्रकार जा चित्र ठाहे करे ॾेखारींदा हूंदा। ज़रूरु पुराणी दुनिया फॉल थींदी आहे तॾहिं ॾेखारींदा आहिनि कि राइज़ कीअं थींदो आहे। हीअ बि हिकु स्टोरी आहे, राज्य वठण ऐं गवाइण। 5000 वर्ष पहिरियों छा हुयो, चवंदा आहिनि सूर्यवंशियुनि जो राज्य हुयो। पोइ चंद्रवंशी राज्य स्थापना थियो। उहो त हिक ॿिए खां राज्य वठंदा आहिनि, ॾेखारींदा आहिनि फलाणे खां राज्य वरितो। उहो कोई सीढ़ी न सम्झाईंदा आहिनि। इहे त बाबा सम्झाईंदा आहिनि कि तव्हां गोल्डन एज सां सिल्वर एज में वियो, सीढ़ी उतरंदा आहियो। सीढ़ी उतरंदा आया। ये 84 जन्मनि जी सीढ़ी आहे न। बाबा चवनि था न कि सूर्यवंशियुनि जो 5000 वर्ष पहिरियों छा हुयो, चईंदा सूर्यवंशियुनि जो राज्य हुयो। पोइ चंद्रवंशी राज्य स्थापना थी वियो। उहो त हिकु ॿ सां राज्य वठंदा आहिनि, ॾेखारींदा आहिनि फलाणे सां राज्य वरितई। इहे कोई सीढ़ी, उहो कोई सीढ़ी न सम्झाईंदा आहिनि। हिते त असां सीढ़ी सम्झाईंदा आहिनि कि हीअं हीअं राज्य ट्रांसफर थींदो आहे, है न। ईअं सूर्यवंशी, चंद्रवंशी, पोइ कीअं वैश्यवंशियुनि में अलॻि अलॻि धर्मनि जो राज्य आयो, कीअं कीअं दुनिया बटी हुई। बाबा त पूरी सीढ़ी द्वारा सम्झाईंदा आहिनि, दुनिया में सीढ़ी द्वारा थोरी सम्झाईंदा आहिनि। सीढ़ी उतरणी हूंदी आहे, पोइ चढ़णी बि हूंदी आहे। डाउनफॉल जो बि राज़ सम्झाइणो हूंदो आहे न। भारत जो डाउनफॉल केतिरो समय, राइज़ केतिरो समय आहे। फॉल ऑफ राइज़ ऑफ भारतवासी।
मतिलबु कीअं भारत में पहिरियों हिकु ई धर्म जो राज्य हुयो, कीअं भारत में हाणे केॾा सारा धर्म थी विया आहिनि। त इहे सम्झाणी ॾियणी आहे। वीचार सागर मंथन थींदो आहे न, मनुष्य खे टेम्पटेशन में कीअं लाहियूं, पोइ निमंत्रण बि ॾियणो खपे। भाउ भेण अची करे सम्झो, छोजी चईंदा आहिनि न भई हाणे त सभी देशनि में सभी धर्म वारा रहंदा आहिनि, लेकिन त बि भारत में त पंहिंजो सभी धर्म वारा हक़ ॾेखारींदा आहिनि, है न। जैनी बि आहिनि त क्रिश्चन बि आहिनि त मुस्लिम बि आहिनि त हिंदू बि आहिनि। मतिलबु चइण में त भई चईंदासीं न अमेरिका में क्रिश्चननि जो देश आहे, है न। फलानो देश में जैनी ज़्यादा रहंदा आहिनि, फलाने देश में मुस्लिम ज़्यादा रहंदा आहिनि, लेकिन भारतवासियुनि जो त हिते त हिंदू ई डिॼी करे रहनि था। न हिंदुनि जो त कीअं भारत में हुननि जो ई पहिरियों भारतवासी कहलाईंदा हुया, देवी देवता कहलाईंदा हुया, कीअं उहो पंहिंजे धर्म खे बि भुलिजिया, पोइ हाणे हुननि जे ई देश में ॿिया धर्म वारा ईअं करे वेठा आहिनि। त राइज़ ऑफ भारत, फॉल ऑफ भारतवासी, इहे वीचार सागर मंथन करे उन्हनि खे सम्झाइणो खपे। मनुष्यनि खे टेम्पटेशन में कीअं लाहियूं, पोइ निमंत्रण बि ॾियणो आहे। भाउ भेण अची करे सम्झो। बाप जी महिमा त पहिरियों ॿुधाइणी पए न। शिव बाबा जी महिमा जो हिकु बोर्ड हुजणो खपे। हिन खां बि पहिरियों शिव बाबा जे बारे में ॿुधायो। पतित पावन, ज्ञान जो सागर, पवित्रता, सुख शांति जो सागर, संपत्ति जो सागर, सर्व जी सदगति, जगत पिता, जगत शिक्षक, जगत गुरु शिव बाबा सां अची करे पंहिंजो सूर्यवंशी चंद्रवंशी वरसो वठो। पहिरियों त शिव बाबा जी महिमा करो, पोइ शिव बाबा अची करे कीअं भारत जो उद्धार कंदा आहिनि। सर्व जी ख़ासि भारत ऐं आम पूरी दुनिया जी कीअं सदगति कंदा आहिनि, उहो सम्झायो। कीअं भारतवासियुनि खे सूर्यवंशी चंद्रवंशियुनि जो वरसो ॾींदा आहिनि, त मनुष्य खे बाप जो पतो पवंदो। बाबा जी ऐं श्री कृष्ण जी महिमा अलॻि अलॻि आहे, इहे त तव्हां ॿारनि जी बुद्धि में वेठो आहे। सर्विसेबल ॿार जो आहिनि, उहे सॼो ॾींहुं दौड़ी दौड़ी कंदा रहंदा आहिनि, पंहिंजे लौकिक सर्विस सां बि छुटी वठी सर्विस में लॻी वेंदा आहिनि। इहा आहे ई ईश्वर गवर्नमेंट। ख़ासि बच्चियूं अगरि अहिड़ी सर्विस में लॻी वञनि त ॾाढो नाम निकिरी सघंदो आहे। सर्विसेबल ॿारनि जी पालना त सुठी रीति थींदी ई रहंदी आहे। छोजी शिव बाबा जो भंडारो त भरपूर आहे न। जंहिं भंडारे सां खाधो उहो भंडारो भरपूर, काल कंठक सभु दूर थी वेंदा आहिनि। तव्हां आहियो शिववंशी, उहा रचता आहे न, इहा रचना आहे। बाबुल नाम ॾाढो मिठो आहे। शिव साजन बि त आहे न। शिव बाबा जी महिमा अलॻि आहे। निराकार अक्षर लिखण सां सम्झंदा आहिनि कि उन्हनि जो कोई आकार न आहे। बिलवेट मोस्ट शिव बाबा आहे न, परम प्रिय त लिखणो ई आहे। हिन समय लड़ाई जो मैदान आहे, उन्हनि खे बि आहे, उन्हनि जो बि आहे त तव्हांजो बि आहे। शिव शक्ति नॉन वॉइसलेस ॻायल आहे। असांजी कंहिंसां लड़ाई आहे? 5 विकारनि सां। मतिलबु उन्हनि खे असां शिव बाबा चईंदा आहिनि न कि मां सेना वरिती आहे। शिव बाबा जी सेना आहियूं जो असां हिन पूरी दुनिया में 5 विकारनि खे ख़तमु करे छॾींदा आहियूं। परंतु चित्रनि में देवियुनि खे बि हथियार ॾेई छॾिया अथनि। वास्तव में तव्हां योग अथवा याद जे बल सां विश्व जी बादशाही वठंदा आहियो, है न। हथियार आदि जी त ॻाल्हि ई न आहे। गंगा जो प्रभाव ॾाढो आहे। ॾाढनि खे साक्षात्कार बि थींदो आहे। ॾाढनि खे भक्ति मार्ग में सम्झंदा आहिनि कि गंगा जल मिले तॾहिं उद्धार थींदो।
हिन करे गुप्त गंगा चईंदा रहंदा आहिनि। चईंदा आहिनि बाण मारियो गंगा निकिती, गौमुख सां बि गंगा ॾेखारींदा आहिनि। तव्हां पुछंदा त चईंदा कि गुप्त गंगा निकिरे थी। त्रिवेणी ते बि सरस्वती खे गुप्त ॾेखारियो आहे। मनुष्यनि त ॾाढी ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं आहिनि, है न। गंगा जो ॾाढो प्रभाव आहे न। हिकु त उन्हनि जी उहा वॾी नदी, ॿियो गुप्त बि कढंदा रहंदा आहिनि। बाण मारियो गंगा निकिती, गौमुख में बि गंगा ॾेखारींदा आहिनि, गुप्त गंगा निकिरे थी। त्रिवेणी ते बि सरस्वती खे गुप्त ॾेखारींदा आहिनि। मनुष्यनि त ॾाढी ॻाल्हियूं ठाहे छॾियूं आहिनि। हिते त हिकु ई ॻाल्हि आहे न, सिर्फ़ु अलफ़ बसि अल्लाह अची करे बहिश्त जी स्थापना कंदा आहिनि, है न। भक्ति बाबा जो ई जेका हाणे कर्म आहिनि, मतिलबु बाबा जीअं हिन नई दुनिया जी स्थापना करण लाइ जो बि ॿारनि खां करायो आहे, उन्हनि जी त अथाह कहानी। त बाबा जो त एॾा सारा ॿार आहिनि, केॾी सारियूं अलॻि अलॻि सभिनि जी कहानी आहे बाबा सां गॾु। उहो वही भक्ति मार्ग में लिखी अथनि, है न। अल्लाह अची करे बहिश्त स्थापना कंदा आहिनि। बसि तव्हां त इहे ई यादि रखो। ख़ुदा हेवन स्थापना करनि था, ईश्वर स्वर्ग स्थापना कंदा आहिनि। वास्तव में ईश्वर त हिकु ई आहे। इहे त पंहिंजी भाषा में भिन्न भिन्न नाम रखी छॾिया आहिनि, परंतु इहे सम्झंदा न आहिनि कि अल्लाह ज़रूरु स्वर्ग जी बादशाही मिली अल्लाह सां। हिते त बाबा चईंदा आहिनि मन मना भव। उहे सोचंदा आहिनि अल्लाह बहिश्त में रहंदो आहे, न। लेकिन अल्लाह असांजे लाइ बहिश्त स्थापना करे असांखे बादशाही ॾिनई। हिते त बाबा चईंदा आहिनि मन मना भव। ॾिसो किथे असां ख़ुदि खे आत्मा सम्झूं, बाबा खे निराकार रूप में यादि करूं, उहो सुख हिकदमि अलॻि, हुनजो त कोई कंपैरिजन ई न आहे। पोइ हुन खां पोइ स्वर्ग जो अनुभव, वो बि अलॻि। पोइ ब्राह्मण परिवार में ब्राह्मणनि सां गॾु अनुभव करो अलौकिक, वो बि अलॻि। त बाबा चवंदा आहिनि कि मन मना भव। बाबा खे यादि करण सां वरसो ज़रूरु यादि ईंदो। पोइ भक्ति मार्ग में हली वञो, भक्तनि खे बाबा द्वारा ॾींदा वञो, उहो अनुभव अलॻि। रचता जी रचना आहे ई स्वर्ग। ईअं थोरी चईंदासीं राम नर्क रची। भारतवासियुनि खे पतो ई न आहे कि निराकार रचतो केरु आहे, रचता केरु आहे। तव्हां ॼाणंदा आहियो नर्क जो रचता रावण आहे, जंहिंखे जलाईंदा आहिनि। रावण राज्य में भक्ति मार्ग जो सैम्पलिंग केॾो वॾो आहे, न। रावण राज्य में भक्ति मार्ग जो सैम्पलिंग केॾो वॾो आहे। नर्क जो रचता आहे रावण, ऐं भक्ति मार्ग जो सैम्पलिंग केॾो वॾो आहे। रावण जो रूप बि वॾो भयंकर ॾेखारियो आहे। चईंदा बि आहिनि रावण असांजो दुश्मन आहे। ऐं बाबा जो छा आहे, सिर्फ़ु मन मना भव। किथे भक्ति में माण्हू चईंदा हीअ शक्ति वठणी आहे, हीअ विघ्न आहे, त हीअ करो। बाबा त चईंदा आहिनि जो शक्ति वठणी आहे, जो गुण वठिणो आहे, जो धारणा करणी आहे। बाबा त चईंदा आहिनि न, हिकु यादि में ई सभु कुझु समायल आहे। ज्ञान त ॿुधणो ई आहे, लेकिन यादि न कंदासीं त ज्ञान बि सम्झ में न ईंदो, बुद्धि जो तालो न खुलंदो, धारणा न थींदी, पावन न थींदासीं। त ज्ञान ॿुधो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन मेन ॻाल्हि छा आहे, यादि। इन ॾींहुं बाबा चई न, जो बाबा खे जास्ती यादि कंदा आहिनि न, उहो ई विश्व जी बादशाही पाईंदा आहिनि, है न। त बाबा असांखे चवनि था, छो जो यादि में ई त सभु कुझु आहे। रावण जो त केॾो विस्तार आहे भक्ति मार्ग में, ऐं ज्ञान मार्ग मतिलबु मां ऐं बाबा। रावण असांजो दुश्मन आहे। बाबा अर्थ सम्झायो आहे न, पेशीगार विस्तार वॾो आहे, त रावण जो शरीर बि वॾो ठाहींदा आहिनि।
शिव बाबा त बिंदी आहिनि, परंतु चित्र वॾो ठाहे छॾियो अथनि। न त बिंदी जी पूजा कीअं थिए, पुजारी त ठहिणो ई आहे न। आत्मा जे लाइ चईंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो। पोइ चईंदा आहिनि आत्मा सो परमात्मा। त पोइ 1000 सूर्य खां ज़्यादा तेज कीअं थींदो। आत्मा जो वर्णन त कंदा ई आहिनि, लेकिन सम्झंदा न आहिनि, है न। आत्मा जो वर्णन त कंदा ई आहिनि, लेकिन सम्झंदा न आहिनि। ऐं बाबा जे लाइ वरी चई छॾंदा आहिनि 1000 सूर्य खां बि तेज। अगरि परमात्मा 1000 सूर्य खां तेज हुजे त हर हिक में प्रवेश कीअं करे। केतिरी अयथार्थ ॻाल्हियूं आहिनि जो ॿुधी करे छा ठही वियूं आहिनि। चईंदा आहिनि आत्मा सो परमात्मा, त बाप जो रूप बि अहिड़ो हूंदो न। परंतु पूजा जे लाइ पोइ बाबा जो रूप वॾो ठाहे छॾियो अथनि। वॾे मतिलबु कि उन्हनि में शक्तियूं, गुण, ज्ञान ॾाढो आत्माउनि जे हिसाब सां। पत्थर जा केतिरा वॾा वॾा चित्र ठाहींदा आहिनि। जीअं गुफ़ा में वॾा वॾा पांडव ॾेखारिया आहिनि। ॼाणता कुझु बि न आहिनि। इहा पढ़ाई आहे। धंधो पढ़ाई अलॻि अलॻि हूंदी आहे। त इहे बाबा सखे सम्झ था ॾियनि। भॻवानु काथे बिंदी रूप, काथे उन्हनि जो एॾो एॾो चित्र ठातो अथनि। ऐं रावण जो केॾो विस्तार आहे, त उनजो शरीर वॾो ठाहींदा आहिनि। बाबा जो लिंग वॾो ठाहींदा आहिनि, उन्हनि जो शरीर वॾो ठाहींदा आहिनि, भयंकर ठाहींदा आहिनि। त बाबा जैसे चवनि था कि धंधो पढ़ाई अलॻि अलॻि आहे। बाबा पढ़ाईंदा बि आहिनि, पोइ धंधो बि सेखारींदा आहिनि। हिते धंधो कीअं सेखारीनि था बाबा, कि कीअं आत्माउनि खे परखी करे उन्हनि खे जो बाबा जो ज्ञान जो पॉइंट्स आहे, कंहिंखे केतिरो ॾियणो आहे, छा ॾियणो आहे, इहे बि कीअं ॾियणो आहे, इहे बि त परख हुजणी खपे न, है न। त बाबा असांखे चवनि था त इहे धंधो आहे कि आत्माउनि खे कीअं असां ज्ञान ॾियूं ऐं कीअं उन्हनि खे बाबा सां वरसो दिलायूं। बोर्ड में बि पहिरियों बाप जी महिमा हुजणी खपे। बाप जी फुल महिमा लिखणी आहे। ये ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बि बुद्धि में नंबरवार पुरुषार्थ अनुसार ईंदियूं, है न। बोर्ड ते बाप जी फुल महिमा लिखणी आहे। ये ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बुद्धि में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ईंदियूं आहिनि। कीअं कीअं लिखणी खपे। हिन करे महारथी घोड़े सवार चइबो आहे। हथियार आदि जी कोई ॻाल्हि न आहे। बाबा बुद्धि जो तालो खोले ॾींदा आहिनि। इहे गोदरेज जो तालो कोई खोले न सघे, है न। जेतिरो जेतिरो असां बाबा खे यादि कंदा वेंदा आहियूं न, ओतिरो ओतिरो असांजी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो आहे। बाबा वटि मिलणु ईंदा आहिनि त बाबा ॿारनि सां पुछंदा आहिनि कि अॻियां कॾहिं मिलिया आहियो, हिन जॻह ते हिन ॾींहुं कॾहिं मिलिया आहियो। त ॿार चईंदा हा बाबा 5000 वर्ष पहिरियों मिलिया आहियूं। हाणे इहे ॻाल्हियूं ईअं कोई पुछी न सघे। केतिरी गुह्य सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, केतिरे ज्ञान जी युक्तियूं बाबा सम्झाईंदा आहिनि। परंतु धारणा नंबरवार थींदी आहे। धारणा कीअं थींदी आहे, जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं न, ओतिरो असांजी बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो। हीअं त ॿार चवनि असां यादि था करूं, बाबा बुद्धि जो तालो कंहिंजो खोलंदो न आहे, कोई चईंदा। बाबा बुद्धि जो तालो खोलंदा आहिनि, लेकिन कई माण्हू न बुद्धि जो तालो खुलण खां पोइ, ज्ञान सम्झण खां पोइ न, शक्ति मिलण खां पोइ न, यज्ञ में विघ्न विझंदा आहिनि। पोइ बाबा ॾिसंदा आहिनि कि मां इन्हनि खे ज्ञान जो, इन्हनि खे सम्झ ॾिनी, ईअं पॉइंट आहे। पोइ तव्हां सर्विस में छा था करो, उन अनुसार बाबा
बुद्धि जो तालो बंदि बि करे छॾींदा आहिनि। त हिन अनुसार बाबा बुद्धि जो तालो खोलंदा रहंदा आहिनि। भई सम्झो बाबा तव्हांजो बुद्धि जो तालो खोले, तव्हांखे ॻाल्हियूं सम्झ में अची वियूं, है न। तव्हां उन खां पोइ अगरि तव्हां सर्विस में वञो, थोरो बि ज्ञान ॾियो ऐं सोचो मां वॾो, मां हीअं, मां हीअं, यज्ञ में विघ्न विझणु लॻी वञो, मूंखे ॾाढी सम्झ आहे, मां सभु कुझु करे सघंदो आहियां, त पोइ त डिसर्विस थी वई न, है न। पोइ त माण्हू चईंदा न कि इहे त निमित आहिनि, हेॾा वॾा ज्ञानी बि ईअं कमु करनि था। त हुन अनुसार बाबा बुद्धि जो तालो खोलंदा बि आहिनि, बंदि बि करे छॾींदा आहिनि। जीअं सम्झो कोई मटको आहे, हाणे आहे त ॾाढो वॾो मटको, बाबा त चईंदा चल ठीकु आहे पूरो, पाण सोचंदासीं चल हिनखे पूरो भरूं था, लेकिन उनखे भरणु शुरू कंदा आहिनि, लेकिन भरदे भरदे अगरि उन में कई बार न मटको उन पाणी, एॾो पाणी खे पंहिंजे अंदरि न कलेक्ट करे सघंदो आहे। गुब्बारो हूंदो आहे न, गुब्बारो, है न। गुब्बारे में, कई गुब्बारनि में त असां पाणी भरूं लॻंदो आहे भई एतिरो पाणी भरे सघंदासीं, पर उहो थोरो सो ई भरंदा आहियूं, फुटिजी वेंदो आहे, है न। ऐं कई पाणी हुन में भरंदा आहियूं त रहिजी वेंदो आहे, कई में छेद हूंदो आहे, त ईअं हूंदो आहे। पोइ उन अनुसार बाबा बंदि करे छॾींदा आहिनि। ये गोदरेज जो तालो कोई खोले न सघे। बाबा वटि मिलणु ईंदा आहिनि त बाबा ॿारनि सां पुछंदा आहिनि कि अॻियां कॾहिं मिलिया आहियो, हिन जॻह, हिन ॾींहुं कॾहिं मिलिया आहियो? त ॿार चईंदा हा बाबा 5000 वर्ष पहिरियों मिलिया आहियूं। हाणे इहे ॻाल्हियूं ईअं कोई पुछी न सघे। केतिरे गुह्य सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, केतिरे ज्ञान जी युक्तियूं बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि, परंतु धारणा नंबरवार थींदी आहे। शिव बाबा जी महिमा अलॻि आहे, ब्रह्मा विष्णु शंकर जी महिमा अलॻि आहे, हर हिक जो पाठ अलॻि अलॻि आहे, हिकु न मिले ॿिए सां। इहो अनादि ड्रामो आहे, उहो ई पोइ रिपीट थींदो आहे। हाणे तव्हांजी बुद्धि में वेठो कि असां कीअं मूल वतन में वेंदा आहियूं, पोइ कीअं ईंदा आहियूं पाठ वधाइण लाइ, वेंदा आहियूं वाया सूक्ष्म वतन, ईंदा आहियूं त उन समय सूक्ष्म वतन न हूंदो, ईंदा डायरेक्ट सत्युग में आहियूं। सूक्ष्म वतन जो साक्षात्कार कॾहिं कंहिंखे न थी सघंदो आहे। सूक्ष्म वतन जो साक्षात्कार करण लाइ कोई तपस्या न कंदा आहिनि भक्ति मार्ग में, छो जी उन्हनि खे कोई ॼाणंदो ई न आहे। सूक्ष्म वतन जो कोई भगत थोरी हूंदो। सूक्ष्म वतन हाणे रचंदा आहिनि, वाया सूक्ष्म वतन हाणे रचंदा आहिनि, वाया सूक्ष्म वतन वञनि, पोइ नई दुनिया में ईंदासीं असां। पहिरियों हाणे वाया सूक्ष्म वतन वेंदासीं, पोइ नई दुनिया में डायरेक्ट ईंदासीं। हिन समय तव्हां हुते ईंदा वेंदा आहियो, तव्हांजी सगाई थी आहे न, इहो असांजो पीअर घर आहे, मतिलबु इहो विष्णु जो पिता न चईंदासीं, उहा आहे ससुर घर। जॾहिं कन्या ससुर घर वेंदी आहे त पुराणा कपिड़ा सभु छॾे वेंदी आहे, पुराणा कपिड़ा थोरी खणी वेंदी पंहिंजे ससुर घर, इहे पुराणी दुनिया खे ई छॾे ॾींदा आहिनि। तव्हांजो ऐं उन्हनि जो वनवाह में केतिरो फ़र्क़ु आहे। तव्हांखे बि ॾाढो अनासक्त रहणो आहे, देह अभिमान छॾंदा वञो। ऊची साड़ी पायां त झटि देह अभिमान अची वेंदो, मां आत्मा आहियां इहे भुलिजी वेंदा आहिनि। हिन समय तव्हां आहियो वनवाह में, वनवाह ऐं वानप्रस्थ हिकु ई ॻाल्हि हूंदी आहे। वनवाह में बि सभु कुझु पुराणो पाईंदा आहिनि
ऐं वानप्रस्थ में बि सभु कुझु छॾिणो पवंदो आहे। शरीर ई छॾिणो आहे त साड़ी न साड़ी न छॾंदासीं छा? जॾहिं पुराणो शरीर ई छॾिणो आहे त साड़ी छॾण में छा ॻाल्हि आहे। हल्की साड़ी मिलंदी आहे त दिलि ई नंढी थी वेंदी आहे। इन में त ख़ुशी रहणी खपे। अच्छा सुठो थियो जो हल्को वस्त्र मिलियो, छो जी हल्को हूंदो त ध्यानु न वेंदो न बार बार। सुठी चीज़ त संभालणी पवंदी आहे न। ये पाइण खाइण जी नंढी नंढी ॻाल्हियूं बि ऊची मंज़िल ते पहुचण में अटक विझंदा आहिनि, है न। मंज़िल ॾाढी वॾी आहे। कथा में बि ॿुधाईंदा आहिनि न कि पति चई ये लाठी बि छॾो, है न, ये लाठी बि छॾो। बाबा चईंदा आहिनि ये पुराणो कपिड़ो, पुराणी दुनिया सभु खलास थियणी आहे। हिन करे हिन दुनिया सां बुद्धि योग छॾिणो आहे। इनखे बेहद जो सन्यास चइबो आहे। सन्यासी त हद जो सन्यास कयो। हाणे त पोइ उहे अंदरि अची विया आहिनि। अॻियां त उन्हनि में ॾाढी ताक़त हूंदी हुई। उतरण वारनि जी महिमा छा कंदव। नई नई आत्मायूं बि पिछाड़ी में ईंदी वेंदियूं आहिनि। पाठ वॼाइण उन में छा ताक़त हूंदी। तव्हां त पूरा 84 जन्म वठंदा आहियो। ये सभु सम्झण जे लाइ केतिरी सुठी बुद्धि खपे न असांखे। सर्विस जी बि ॿार सर्विस में उछलंदा रहंदा आहिनि। ज्ञान सागर जा ॿार अहिड़ो भाषण कनि जीअं बाबा उछलंदा आहिनि, है न। अगरि तव्हां कॾहिं साकार बाबा जी साकार वॉइस में मुरली ॿुधी हुजे त तव्हांखे हुन में सम्झ में ईंदो कि शिव बाबा साकार में मुरली ॿुधाईंदे हुए कीअं अलॻि अलॻि उछल ईंदियूं हुयूं, लहरियूं ईंदियूं हुयूं। अॼु पाण बाबा हिननि जे लाइ ॿुधाइनि था, हिननि जे लाइ। अव्यक्त में त थोरो बाबा अव्यक्त स्थिति में चईंदा हुया, लेकिन साकार वारी मुरली ॿुधो त तव्हांखे सम्झ में ईंदो कि कीअं बाबा जी जॾहिं मुरली हलंदी हुई त कीअं बाबा जी उछल ईंदी हुई। इन में फंक न थियणो खपे। ज्ञान सागर जे ॿार अहिड़ो भाषण करनि जीअं बाबा उछलंदा आहिनि। इन में फंक न थियणो आहे, है न। नम्रता निर्भयता सां सच्चो ज्ञान सभिनि खे ॿुधाइणो आहे। ॾाढो ख़ुशी सां उमंग में अची करे। अच्छा मीठे सिकियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बुद्धि सां बेहद जो सन्यास करिणो आहे। वापसि घर वञण जो समय आहे। इन करे पुराणी दुनिया पुराणे शरीर सां अनासक्त रहणो आहे। ॿियो आहे ड्रामा जी हर सीन खे ॾिसंदे हुए सदा हर्षित रहणो आहे। वरदाना बाप दादा खे पंहिंजी साथी सम्झी करे डबल फोर्स सां कार्य करण वारा सहयोगी ठहो। कोई बि कार्य कंदे बाप दादा खे पंहिंजो साथी ठाहियो त डबल फोर्स सां कार्य थींदो। स्मृति बि ॾाढी सहज रहंदी, छो जी जो सदा साथ रहंदो आहे न हुनजी यादि स्वतः ई रहंदी आहे। त अहिड़े साथी रहण सां बुद्धि द्वारा निरंतर सत्य जो संग करण सां सहयोगी थी वेंदो ऐं पावरफुल संग हुजण जे कारण हर कर्तव्य में तव्हांजो डबल फोर्स रहंदो। ऐं छो जी बाबा सां गॾु रहंदा, पावरफुल संग सां गॾु रहंदो त असांजो हर कर्तव्य में डबल फोर्स रहंदो, जंहिंसां हर कार्य में सफलता जी अनुभूति थींदी। त सदा बाप दादा सां गॾु
साथी बाप दादा खे पंहिंजो साथी ठाहे करे साथ कार्य कंदा हलो त सदा डबल फोर्स जे कारण सफलता मिलंदी रहंदी। स्लोगन आहे महारथी वह जो कॾहिं बि माया जे प्रभाव में परवश न थिए। अव्यक्त इशारो, मधुरता ही ब्रह्मण जीवन जी महानता आहे। मधुरता ही ब्रह्मण जीवन जी महानता आहे। जाते मधुरता है उते पवित्रता है। जाते मधुरता आहे उते पवित्रता आहे। बिना पवित्रता जे मधुरता अची न सघंदी। जेतिरो बुद्धि में नशो हुजे ओतिरो ई कर्म में नम्रता, बोल में मधुरता रहंदी। हिन नशे में रहण सां कॾहिं नुक़सान न थींदो। अगरि असां हिन नशे में रहंदासीं त कॾहिं बि नुक़सान न थींदो। सिद्धि खे पाइण वारा स्वयं नम्रचित हूंदा, निर्माण भी हूंदा, हर ॻाल्हि में पंहिंजे पाण खे गुण ग्राहक ऐं मधुरता संपन्न ठाहींदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।